सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी में 8 अक्टूबर ते चूंड कराइण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो गैर आईनी करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन खे पंजाब में 14 मई ते चूंड कराइण जो हुकुम। चूंड ख़र्चनि लाइ इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया ॾियण ऐं सिक्योरिटी बाबति समूरा घुर्बल क़दम खणण जी हिदायत। पंजाब जी निगरान हुकूमत चीफ सेक्रेटरी ऐं आईजी खे सिक्योरिटी प्लान इलेक्शन कमीशन वटि जमा कराइण जी हिदायत बि कई वई। केपी में चूंडनि बाबति फ़ैसिलो करण जो अख़्तियार इलेक्शन कमीशन हवाले। सुप्रीम कोर्ट पंहिंजे मुख़्तसिर फ़ैसिले में इहो बि चयो त अदालत चूंडनि बाबति 1 मार्च ते 3-2 जे फ़र्क़ सां फ़ैसिलो ॿुधायो। जजिस जे नोट में 4-3 वारो मामिलो कानून जे ख़िलाफ़ आहे। जस्टिस काज़ी फाइज़ीसा ऐं जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे फ़ैसिले जी का बि कानूनी हैसियत नाहे। केपी में चूंडनि बाबति मामिलो ॿुधणीअ हेठि रहंदो। वफ़ाक़ी काबीना पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। ज़रनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे काबीना सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच खे अक़लियती बेंच जो फ़ैसिलो करार ॾेई रद्द करे छॾियो। काबीना चयो त अक़लियती फ़ैसिले खे ज़बरदस्ती अक्सरियत ते मढ़े नथो सघिजे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अमल दरामद जे क़ाबिल बि न आहे। ये जो 3 जजेस का जो बेंच है, ये उन 4 जजेस के बेंच के फैसले को मान ही नहीं रहा और जिसे ये फैसला कहते हैं, ये फैसला नहीं है और ये खुद जज साहिबान की जुबान में वन मैन शो है। इस रियासत को मफलूज करके एक लाडले के इश्क में ये सब कुछ कर दिया जाए, सब कुछ तबाह बर्बाद कर दिया जाए। तो मैं समझता हूँ कि इन 3 जजेस का फैसला जो है, इनको सुप्रीम जुडिशल काउंसिल में इनका रेफरेंस दायर किया जाना चाहिए और आज का जो फैसला है ये इनके खिलाफ, इन्हीं के खिलाफ चार्जशीट का दर्जा रखता है। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चीफ जस्टिस समेत चूंड केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदड़ 3 जजिस ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त सुप्रीम कोर्ट जो अॼोको फ़ैसिलो वन मैन शो आहे। अॼोको फ़ैसिलो बेंच में शामिल 3 जजिस ख़िलाफ़ चार्जशीट जी हैसियत रखे थो। दादले जे इश्क में रियासत खे मफलूज करे सभु कुझु तबाह कयो वियो आहे। पार्लियामेंट ऐं हुकूमत मफलूज आहे। चीफ जस्टिस वज़ीर आज़म बि बणियो वेठो आहे। पाण खे पार्लियामेंट ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर बि समझे थो। पार्लियामान में कोई आमरीत नहीं मानते, अगर हम मुल्क में कहीं और कोई आमरीत नहीं मानते तो हम आला अदलिया में, सुप्रीम कोर्ट में भी किसी की आमरीत को तस्लीम नहीं करते। अदालत ने सिर्फ इतना ही करना है कि लार्जर बेंच बनाए, आप सब के सब बैठे, पूरा अदालत को बिठा दे, सिवाय वो 2 जजेस सारा अदालत को बिठा दे, वो कल ही इलेक्शन ऐलान करे तो पाकिस्तान पीपल्स पार्टी तो तैयार है। सुप्रीम कोर्ट से मुतालबा है, चीफ जस्टिस उमर अतिया बंदयाल साहब से और ब्रदर जजेस से मुतालबा है कि पाकिस्तान को बचा दे। हमें जो खतरा है, जो खदशा है, ये तख्ते लाहौर का लड़ाई पूरे पाकिस्तान को ले डूबेगा, पाकिस्तान की वफाक को ले डूबेगा, पाकिस्तान की मईशत को ले डूबेगा। तख्ते लाहौर जी वेड़ समूरे पाकिस्तान के बोड़े छॾींदी। चीफ जस्टिस ऐं ब्रदर जजिस का मुतालबो आहे त पाकिस्तान के बचाइनि। सुप्रीम कोर्ट जो अॼोको फ़ैसिलो बदनियती ते ॿधल आहे। लार्जर बेंच जोड़ी वञे ऐं उहा फ़ैसिलो करे त सुभाणे ई इलेक्शन लाइ तयार आहियूं। परॾेही वज़ीर एपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद भुट्टो जी वरसी तकरीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त पार्लियामेंट में आमरीत क़बूल न कई त सुप्रीम कोर्ट में आमरीत कीअं क़बूल कंदासीं। तख्ते लाहौर जो सवाल अचे थो त आइन टोड़े वञे थो। पीडीएम जे हुकूमत खे ख़त्म करे पंहिंजो वाइदो पाण लाइ परवेज़ इलाही खे हुकूमत ॾिनी वई। समूरनि स्टेक होल्डर्स होश खां कम न वरितो त आइनी बहरान संगीन थी वेंदो। कैसा तारीख का जबर है कि आज 4 अप्रैल है और फॉर्मर प्राइम मिनिस्टर शहीद जुल्फिकार अली भुट्टो का जुडिशियल मर्डर आज ही की तारीख को हुआ और आज 4 अप्रैल को इलेक्शन के हवाले से जो पिछले
72 घंटे में जो कार्रवाइयां हुई, आज फिर एक मरतबा 4 तारीख अदल इंसाफ का कत्ल हुआ। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सुप्रीम कोर्ट जे अॼोके फ़ैसिले खे अदल ऐं इंसाफ जो क़त्ल करार ॾेई छॾियो। क़ौमी असैम्बली जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। फ़ैसिलो कंदड़ हिकु जज पंहिंजे यादाश्त में ग़लतीअ जो एतराफ़ कयो। तारीख़ जो कहिड़ो जबर आहे जो 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾेई अदालती क़त्ल कयो वियो। अॼु साॻी 4 अप्रैल ते हिकु भेरो ॿीहर अदल ऐं इंसाफ जो क़त्ल कयो वियो। वफ़ाक़ी काबीना 12 सालनि खां अल्तवा में पियल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो रेफरेंस जी ॿुधणी लाइ सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखण जो फ़ैसिलो करे वरितो। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। काबीना जी हिदायतुनि ते हू सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखंदो। भुट्टो रेफरेंस 12 सालनि खां ॿुधणी लाइ आला अदालत में पियल आहे, जंहिं ते ॿुधणी करे शहीद भुट्टो सां थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो करे तारीख़ खे ठीकु कयो वञे। शायदि हिन रेफरेंस ते ॿुधणी जे बहाने सुप्रीम कोर्ट जा जज गॾु वेहनि। तीन रुकनी बेंच का फैसला है, उस पे मैं तो दुख और अफसोस का इजहार ही कर सकता हूं। इसकी वजह से मैं समझता हूं कि जो मुल्क में जारी एक सियासी और आईनी बहरान नजर आ रहा है वो और ज्यादा संगीन होगा, वो और ज्यादा गहरा होगा। आपने देखा कि आज साथ ही एक 6 रुकनी बेंच बना दिया गया, तो 3 रुकनी बेंच ने 3 रुकनी बेंच के फैसले को रद्द कर दिया। और फिर हैरानकुन बात यह है कि साथ ही जरूरत महसूस की कि 6 रुकनी बेंच की जरूरत है। ये सर्कुलर से या एग्जेक्टिव ऑर्डर से मसला हल होता नजर नहीं आया कि हमारे मुल्क की जो आला तरीन अदालत है उसमें तकसीम है, और तकसीम का तासुर खत्म करना अदारे के सरबराह की जिम्मेदारी होती है। अदारे के सरबराह के तौर पे चीफ जस्टिस साहब को यह चाहिए था कि वो इस तासुर को खत्म करने के लिए इस अहम आईनी और कानूनी मसले को फुल कोर्ट में लेके जाते। 3 रुकनी बेंच जे फैसले ते अफ़सोस ही करे सघिजे थो। पहिरीं 3 रुकनी बेंच जे फैसले खे रोकियो, वरी उन ते 6 रुकनी बेंच जोड़े छॾी। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फैसले सां मुल्क में सियासी ऐं आईनी बहरान वधीक संगीन थींदो। फैसलो गॾियल ॾाहप ज़रिए करणु घुर्जे हा। अदालत आइन जे रस्ते में रंडक पैदा कंदड़नि खे दफ़न करे छॾियो। नज़रिया ज़रूरत जी पोइलगनि खे बि शिकस्त मिली आहे। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त अदालती फैसले सां जमहूरी ऐं आईनी क़ुवतुनि जी सोबती। फवाद चौधरी चयो त आइन जी फतह क़ौम खे मुबारक हुजे। सुप्रीम कोर्ट अवामी हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सुप्रीम कोर्ट जे फैसले खे साज़िश जो आख़िरी वार करार ॾेई छॾियो। पंहिंजे बयान में मरियम नवाज़ चयो आहे त साज़िश ज़रिए पंजाब हुकूमत इमरान खान खे फ्लैट में रखी पेश कई वई। वक़्तु अची वियो आहे त पार्लियामेंट सहूलतकारीअ खे कानूनी हथनि सां रोके। वफ़ाक़ी काबीना पारां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो रद्द करणु काफ़ी नाहे। फ़ैसिला रद्द करण सां नाअहली थींदी आहे त भले थी वञे। पहिरियां बि हक़ जी ॻाल्हि करण ते नाअहलियूं भोॻियूं, हाणे बि भोॻींदासीं।